खिपरे में जिथे हथ जे हुनर खे उजागर कयो वञे थो उते खट वणण बि हिकु हथ जो हुनर आहे। खट वणण जा बहितरीन कारीगर जंहिं खटनि खे बहितर अंदाज़ सां वणे पंहिंजो नालो ठाहियो आहे। हिन हवाले सां ॾिसूं था हरीश KBC जी हिन रिपोर्ट में। असल रंदल खिपरे जो आहियां, तालुको खिपरो, ज़िलो सांगड़। असांजो शौक़िया ख़ातिर सिखियासीं। माशाल्लाह सही धंधो सुठो हुनरमंद बि आहे, असांजी दिलि पसंदी आहे। पर हींअर अॼुकल्ह जे साइंसी दौर जे मुताबिक़ ॿियो जेके रबड़ खटू लोहे वारो हिन में ज़रूरु असांजी रोज़ी ते असरु पियो आहे। पर शुक्र आहे अला मालिक आहे, तमामु सुठो इज़त वारो हुनर आहे ऐं असां सखाफ़त जे हिसाब में तमामु ख़ुशि आहियूं। हिन में तव्हांजी महिरबानी साईं। सुठो हुनर आहे तमामु। असां हिन में शौक़िया ख़ातिर वाणींदा आहियूं, सुठे खटूं वाणींदा आहियूं। परे परे माण्हू अमीर तरीन माण्हू वठी ईंदा आहिनि असांखे वणाई लाइ। 5,000 ताईं मज़ूरी आहे, 4,000 रुपया जहिड़ी मज़ूरी जो हिसाबु आहे, जहिड़ी खट आहे ओड़ो हिसाबु असां मज़ूरी कंदा आहियूं। सही आहे, रोज़ी सही आहे, मालिक अलाह जे करम महिरबानी साईं। असां वधि में वधि IM न्यूज़ जा थोराता आहियूं जो असांजो हिन फ़न खे उजागर कयो आहे ऐं पूरी दुनिया जी लेवल ते असांखे सुजाग कयो आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद, असांजो हुनर तमामु बहितर आहे। अवामी न्यूज़ ज़िंदाबाद, अवामी न्यूज़ ज़िंदाबाद।